मां हिकिड़ो कमायां थो, वेही सभु ॿिया खाइनि था। अगरि असां मां इहो सोच निकिरी वञे न, हक़ीक़त मां तव्हांखे चवां, भाउ खां अलॻि न थिए, पीउ पुट खां अलॻि न थिए। इहो असांजो हिकु घटिया सोच आहे। मां हिकिड़ो कमायां थो, ॿिया सभु घर जा भाती खाइनि था। मां उन्हनि खे ईअं चवंदुसि जेके ईअं चवंदा आहिनि त मां कमायां थो, ॿिया सभु खाइनि था। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे घर जे भातियुनि जो कंहिं न कंहिं जो नसीब लिखियलु आहे, जेको तव्हांखे रिज़्क़ ज़्यादा मिली रहियो आहे, रोज़ी तव्हांखे ज़्यादा मिली रहियो आहे। जेके तव्हां पैसा मोकिलियो था, या पाकिस्तान में आहियो या ॿाहिरि आहियो, जिथे बि आहियो, त तव्हां पैसा जे कमायो था, कंहिं न कंहिं जो भाॻ आहे। इहो सिर्फ़ु तव्हांजो भाॻ न आहे, इहे घर भातियुनि जो भाॻ आहे। नंढनि वॾनि जो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, जेके तव्हां पैसा कमाए घर हलायो था। ख़ुदा रा पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु कंदा कयो। पैसो थी वेंदो आहे।